बिरशामा ख़बर ॾींदा आहियो त सरवरी जमायत जे रुहानी पेशवा मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमीलुज़्ज़मा पारां म्यूनिसिपल कमेटी हाला जो दौरो कयो वियो, जिते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ज़वार गुल मोहम्मद पंवर म्यूनिसिपल कमेटी जे मेंबरनि तोड़े इंतज़ामी अमलदारनि संदसि शानदार इस्तक़बाल कयो। मखदूम जमीलुज़्ज़मा म्यूनिसिपल जे ठहियल नई बिल्डिंग जो मुआइनो कयो, जॾहिं त शहर अंदर थींदड़ तरक़ियाती कमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिण वरिती। इन मौक़े ते मखदूम जमीलुज़्ज़मा चयो त अवाम जी ख़िदमत खे असां पंहिंजी इबादत सम्झूं था। म्यूनिसिपल कमेटी हाला जो अमलो बिना के रंग व नस्ल जी अवाम जी ख़िदमत वारे जज़्बे खे जारी रखियो आहे। हिन चयो त हाला शहर जी अवाम जी ख़िदमत ऐं शहर जी तरक्की असांजो अवल मक़सदु आहे। हितां जी अवाम असांखे हमेशह मुहबत ॾेई ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं असांजो बि फ़र्ज़ु आहे त शहर जी अवाम समेत मटियारी ज़िले जी अवाम जी ख़िदमत जारी रखूं। इन मौक़े ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी गुल मोहम्मद पंवर पारां मखदूम जमीलुज़्ज़मा के सिंध जी सकाफ़ती लुंगी जो तोहफ़ो पिण पेश कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।